अदा फेर मोहम्मद ॾाहा सतोरा हे वठ 5000 ख़र्चला वठ। हाणे तव्हां ॿिन्हिनि खे अर्ज़ थो कयां, वसियत थो कयां त यार ट्रीको न कनि, आयो खाऊ, अल्लाह तव्हांजो पेट भरे। अदा भेणी वाह, 5000 तो अधे खेरे खे ॾिना, हिन हेरे खे बि ॾे न त मां त ट्रीको कंदोसि। ॿुधी सभई लिफागो छा थो थिए? तुंहिंजा ॿाहिरि रुॻो चवनि था पैसो हुजे, हे मुंहिंजा जान जा कपिड़ा बि लाहे वेंदा। सही त चवे थो, 5000 दे हेरे खे बि ॾे त हुनजो बि त मुंहुं बंदि थिए। लॻे त तूं मुंहिंजूं खंधियूं खणंदी आहीं। हिते मूंखे फुराण लाइ वठी आई, जेके इहे मुंहिंजा पुराणा सुराणा पैसा पियल, इहे सभु तूं उॾारे छॾींदी। वाह जी रन, तूं मूंखे घाटे में लॻी। जाबर शुक्र कर जो अॼु तोखे बचायो थो, न त हे 5000 तुंहिंजे ख़तमे ते ख़र्च थिया न। अड़े काऊं साला तव्हांजो पीउ मरी वियो आहे, कॾहिं मुक़ाम ते विया हो? तव्हां कॾहिं पंहिंजे पीउ खे ख़त्मो ॼारायो आहे जो तव्हां मूंखे ॼाराईंदो? शर्म कयो कुझु। 30,000 अथई, पूरा 30,000। फ़िलहाल उन मां 5,000 ॾे, ॿियूं ॻाल्हियूं पोइ कबियूं। हा तोखे ॼाण थो, तूं घणो वात न पट, मुंहुं मथो पिटींदो। इहे 30,000 कतई कोन मिलंदव, न अॼु मिलंदव न सुभाणे मिलंदव। जेतिरो तव्हां मूंखे ज़लील करिणो अथव न, भली कयो। 5,000 में अदा हेरा 5,000 सिर्फ़ 5 ॾींहंनि लाइ, ॿुधी कीअं लागी था तव्हांखे 10-15,000 करे ॾींदुमि। सही न आहे। हलो कख पंथ ट्रीको करे इहे बि विञाई आहे न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।